अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो सब? उम्मीद कयां थो सब खैरियत सां हूंदो। ऐं अॼु जो व्लॉग ॾिसूं था, अॼु विलेज पंहिंजी रूटीन ॾिसूं था। अॼु जी रूटीन छा थी रही असांजी, तक़रीबन ॾींहं जो 1 थी रहियो आहे ऐं असां हिन वक़्तु उथिया आहियूं। छोकिरनि सेट वग़ैरह हणी छॾियो आहे, छो जो 12 बजे छोकिरा उथंदा आहिनि हिते कराची में, 12-1 बजे उथंदा आहिनि। त हेॾे कोल्ड ड्रिंक बि अची वई आहे, बोतलां लॻनि थियूं असांजूं। अदा घणा क्रेट आहिनि? 25। कहिड़ा स्प्राइट आहिनि अॼु? डाइट डाइट घणा आहिनि? त हे छोकिरो बोतलां हाणे त ॾिसो पाण तव्हां, त पूरी फ्रिज भरे छॾी अथई। ॾिस 25 क्रेट, 25 क्रेट, हिन में 23-22 क्रेट अची वेंदा। थोरो आलो करे हणंदो कर न, पोइ फाटंदी न आहे बोतल, ॿुधी? ऐं हेॾे सब्जी वग़ैरह पची रही आहे। छा थो पचे? छा पचायो अथव? छा आहे? ये आलू घर के आलू, घर जा आलू? घर के आलू। और ये जो है हमने हे बसर, टमाटा, धाणा और साईं वो केरी अंबड़ी ऐं हे बटणूं तव्हां पचाया आहिनि जी। राति जो तव्हां मुर्गी खाईंदा आहिनि, पर हिन वक़्तु ॾींहं जो बटणूं पचाईंदा आहिनि या ॿी का सब्जी पचाईंदा आहिनि। ऐं जेको आहे त छोकिरा वेठा आहिनि, हिन वक़्तु सेट वेट वणी छॾियो आहे हिननि। जेको आहे हा सिराज, छा हाल आहे वाला? तबियत वग़ैरह सही आहे? मुर्गी जो धंधो छॾे आई? छो वेंदासीं? अरे चरे मुर्गी में बचत आहे न, वेटे में बचत किथे आहे यार? 300-400 रुपया ॾियारी जे हिसाब सां हेॾे केरु वेठा आहिनि इहे? ऐं साफ़ सफ़ाई जो कमु असांजो हले थो। इमरान हे सोफ़ा वोफ़ा सेट करे थो, सेटअप वग़ैरह रेडी करे छॾियो थो, सेटअप रेडी करे छॾियो अथनि छोकिरनि असांजो। ऐं हीउ जेको आहे त इमरान सेटिंग करे रहियो आहे। हे पखा हलनि था, ॾिसो था, पखा हलनि था, संगत वेठी आहे सुकून में पखनि जे अॻियां। न बिजली वञण जो ख़ौफ़ आहे हिते, न ॻोठा न छा, न बिजली वेंदी न वरी ईंदी। वेंदी त ईंदी न भाई, हिते ॾिसो था सोफ़ा लॻा पिया आहिनि, पोयां कालीननि ते वेठा आहिनि, नेटियूं हलाइनि था, वाईफाई हलाइनि था, मोबाइल लॻी पियूं आहिनि, फ्री आहे पैकेज आहिनि। इमरान हे जेको आहे त सेटिंग करे थो, कारपेट वग़ैरह सेट थो करे, ऐं सफ़ाई वफ़ाई जो कमु बि थी रहियो आहे। साम्हूं छोकिरा कमु करे रहिया आहिनि। ऐं मानी जो टाइम छोकिरनि जो थी वियो आहे ऐं मानी हाणे खाईंदा। हेॾे कुझु छोकिरा हे बि बीठा आहिनि जेको आहे त। ऐं राति जंबो बोतलां हुयूं असांजे प्रोग्राम में, तड़े अॼु स्प्राइट तव्हां कांच वारी ॾिठियूं, पर राति असां वटि वरी हे जंबो बोतलां। ॾिसो हाणे केॾा ढिघ थी विया आहिनि तड़े, हे काॾे कयूं? जेको आहे त हे हमरा खणी ईंदो आहे, इन में माण्हू केमिकल भरनि था या ॿियो कुझु, या रीफिल था कनि ॿिए कंहिं कम में। माशाल्लाह हे हाल कंप्लीट थी चुको आहे, सेटअप हे छोकिरा हणी चुका आहिनि पंहिंजो। ऐं ॿाहिरि जी लोकेशन ॾिसंदो त ॿाहिरि जी लोकेशन असांजी छा आहे। पेप्सी जी गाॾी वञे थी साम्हूं, पर अॼु असां पेप्सी न आहे, अॼु स्प्राइट आहे। ऐं मंझंदि जो टाइम आहे, तक़रीबन 2-2:30 थियनि था, 2:30 थियनि था मुंहिंजे ख़्याल में। ऐं ॾिसो पाण था उस इलाही आहे, माण्हू अचनि था स्कूटरनि ते। छा थियो, थी आहीं? हाणे मोटी आहीं? कीअं अथसि तबियत? सही अथव? खाधो पीतो सही? छा खारायो पापा? तंग आहिनि छा? हा। ऐं मंझंदि जो टाइम आहे, ॾिसो पाण त गाॾियूं ॿाॾियूं अचनि वञनि थियूं। जेको आहे त अंदरि हाल में त उस न आहे, कुझु बि न आहे। मथां कपिड़ो वपिड़ो लॻो पियो आहे, फानूस आहिनि, को टेंशन न आहे, पखा हलनि था। हे साम्हूं सॼा पखा ॿखा लॻा पिया आहिनि, त हिते को टेंशन न आहे। मतिलबु ॻोठ वारो हिसाब न आहे त बिजली न आहे या न आहे। पर ॻोठ में बि सोलर वग़ैरह अॼुकल्ह आम थी वियो आहे, हर घर में सोलर वग़ैरह हले थो, सिस्टम हले थो। पर बिजलीअ मज़ो पंहिंजो, हुन में माण्हू कुतर मशीन आहे, मोटर आहे, या इस्त्री आहे, जेको आहे त ॿिया घणियूं शयूं आहिनि। त ॾिसूं था रूटीन अॼु जी वधीक जेका बि हूंदी तव्हां सां शेयर कंदासीं। त हे व्लॉग ॾिसो, वरी इंशाल्लाह राति को मेन्यू वग़ैरह जा खाधे जे हिसाब सां या ॿी का रोटेशन जेका बि हूंदी तव्हां सां शेयर कंदासीं इंशाल्लाह। अॼु जेतिरो व्लॉग थी सघे मां तव्हांखे ॾेखारियो।
वरी राति जो व्लॉग अवां सां शेयर कंदासीं। उनखे ज़रूरु सब्सक्राइब कयो, असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, लाइक कजो, ताकी असां हितां जा वीडियो विझी सघूं पंहिंजी सिंधी ज़बान में ऐं तव्हांखे ॾेखारे सघूं त असां कराची में असांजी लाइफ कीअं थी गुज़रे। चैनल खे सब्सक्राइब करण जी महिरबानी। पंहिंजो ख़्यालु रखिजो। इंशाल्लाह नए व्लॉग सां मिलंदासीं सुभाणे। अल्लाह हाफ़िज़।